अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है यासीन। अज एक नई वीडियो से गड अवां जे अॻियां हाज़िर थियो आहियां। अॼु मां पंहिंजे दोस्त शाहिद जे ॻोठ आयो आहियां। शाहिद असांखे पंहिंजो ॻोठ घुमाईंदो, त हिन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसो। हा त शाहिद पंहिंजे ॻोठ में असांखे छा छा थो ॾेखारीं? अॼु मां तव्हांखे घणो कुझु ॾेखारींदो। ॻोठ माशा ख़ूबसूरत आहे। पहिरियां असां स्टार्ट कंदासीं पंहिंजे ॿनियुनि तां, त ॿनी में छा छा आहे, छा छा असांजी पैदावार आहे असांजे ॻोठ में। पोइ हुन खां पोइ असां ॾिसंदासीं, अॻिते वधंदा वेंदासीं। सभ खां पहिरियां असां तशरा कंदासीं त असांजी ॿनी में असांजी यानी की पैदावार केतिरी आहे। तव्हां ॾिसी सघो था त हीअ असांजी पैदावार आहे। ऐं हीअ जेका ज़मीन आहे सावी पाण खे मुंहिंजे बाबे साहिब जी आहे। हीअ बि आहे, हीअ असांजो ॻोठ आहे। ॾिसी सघो था त तमामु बहितरीनु मस्जिद स्कूल असांजी उहा बि असां वटि आहे। अलाह ताला जो शुक्र आहे। जो ॾिसूं था। अच्छा शायद इहो तूं मूंखे ॿुधा त हिते सिर्फ़ु तव्हां हो या ॿिया बि आहिनि के ज़ातारा? अहिड़ी का ॻाल्हि न आहे, असां सिर्फ़ु ॿ ई आहियूं। असां ॿ शायद खां पुछंदासीं, पर फ़िलहाल थोरो असां ॾिसूं त हिन जे ॻोठ में कहिड़ा कहिड़ा मंज़र आहिनि। खुशखबरी याद की तेरे ॻोठ में है। लगे ना मेरे को जरा। क्या है? हाँ शायद इन नाला क्या है? खंभाणी है भीतर परे कोनी वेंदा न। हाँ जे भीतर घत ईअं फिरा फिराई छॾंदो न, कुझु खणंदी आहे ठका छॾंदी आहे। जेका पुछ सनड़ासीं न ठका हलासीं, ठका कढंदी हुई न। हाँ ठका कढंदी हुई पीछे या झिरकियाँ उड़ाने दिले। हाँ झिरकियाँ उड़ाने सारा काम है। जीअं तव्हां ॾिसी सघो था, हीअ असांजो ॻोठ आहे। नंढड़ो ॻोठ माशाअल्लाह ख़ूबसूरत आबादी हली रही आहे। महिरबानी। इहो हमरा तो सलीम ओ यो बेटा अचो इनसां अॼु मिलंदासीं। अब बीह जा सलीम काॾे? हाँ वाह शाहिद, ॿियो ॿुधा त तुंहिंजे ॻोठ जो नालो छा आहे? असांजे ॻोठ जो नालो अछोपट आहे। तमामु पुराणो ॻोठ आहे।
किलोमीटर बाबा मूंखे सॾे थो। जी बाबा। शायद के पंहिंजो पीउ थो सॾे। हा शायद असांखे हाणे तो मानी खाराए मंझंदि जी। ॾिसूं छा सां तो मानी खाराए। ऐं ॻोठ जी मानी ॾिसो। हा शायद चाची। हा साईं अॼु शायद जी महिमानी था खाऊं। हे साईं शायद जी ज़मीन माशाल्लाह हेॾां कणिक अथव। होॾां जेका पिछाड़ी वारी कणिक माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत नंढो ॻोठ पर तमामु ख़ूबसूरत ॻोठ आहे। VIP नेट ते ॾिठा हा। खबर है तेरी गाड़ी आपे ही बंद थी है ना। करें बंद ही हाँ इतना परे परे नहीं शायद केर ही कोनी। इलाके का नाला के इतना गडाया वा घुमाने थे शायद गोठ बेर होवन से डराने भीतर गणे बैठ रहंदे मां भीतर मां निसिम थे धनारो नल ओयो बा मगज ना फाणी में रहा